अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां वटि असांजो नाले वारो अदाकार असां वटि पहुतल आहे। साईं असांजी स्टूडियो पंहिंजो जेको आयो आहे जे सिंध अफेयर डिजिटल चैनल वटि असीं गुफ़्तगू करियूं था, पर मुख़्तसर साईं तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हां ख़ुशि हुजो। सॼी सिंध जा माण्हू तव्हांखे मान ऐं मोहबत ॾियनि था, तव्हां जेकी क़ौम जी ख़िदमत करियो था। असां हिन नंढड़ी पंहिंजी महिनत कई आहे, यूट्यूब चैनल खोलियो आहे, उन हवाले सां नाज़रीन जेके ॾिसंदड़ आहिनि उनखे कुझु पंहिंजो ख़्याल जो इज़हार कंदा। दोस्तों अस्सलाम वालेकुम। साईं जो तमामु वॾियूं महिरबानियूं। साईं धणी बश्क बारे जो साहब अल्लाह साईं खे ख़ुशि करे साईं यूट्यूब ते चैनल खोलियो आहे सिंध अफेयर डिजिटल जे नाले सां। बसि हाणे तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, या तव्हांजी मूं ते महिरबानी थींदी। ऐं साईं जो अदब सां तमामु घणो वास्तो रहियो आहे। इनशाला हिन चैनल ते तव्हांखे सुठियूं ऐं शानाइतियूं ख़बरूं मिलंदियूं, छो जो अॼुकल्ह फेसबुक ते अलाए छो शानाइतुनि ख़बरुनि मां तवका घटि थी वई आहे। पर साईं मां असांखे उमेद आहे त साईं तमामु सुठो लिखंदो ऐं जेके बि तव्हांखे ख़बरूं मिलंदियूं उहे परफेक्ट हूंदियूं, उन में का बि ॿियाई कोन। वधीक साईं जेको वॾी महिरबानी साईं। यकीनन असां पंहिंजे प्रोफेशनल तरीक़े सां पंहिंजे सिंध अफेयर डिजिटल चैनल खे सिंध जे अवाम लाइ वक़ुफ़ु कंदासीं ऐं सचियूं ख़बरूं हूंदियूं। सोशल मीडिया ॿ पासा आहिनि, हिकिड़े पासे माण्हुनि खे कंफ्यूज़ करे परेशानी वारी न्यूज़ ॾिए थी, माण्हू फ़ाइदो वठनि था, किथे वरी नुक़सान बि आहिनि। पर असां कोशिशि करे पंहिंजे पेज पंहिंजे यूट्यूब चैनल खे प्रोफेशनल तरीक़े सां हलाईंदासीं।